जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां बेनज़ीर पार्क ते, जिते जेको आहे दादू जे समाजी तंज़ीम अवामी फ़ौज तरफ़ां हिकु रैली निकिरंदी। जेको रैली जो मक़सदु इहो आहे त मुल्क में जेको आहे तेल जी वधंदड़ लाहन चाढ़ण बाबति जेको एहतिजाज कयो वेंदो। हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको अॼोके रैली में छा था चवनि ऐं उन्हनि जो अॻिते लामल छा आहे। असीं इहो चऊं था त कंहिं बि सूरत में इहा शइ क़ाबिल क़बूल कोन्हे, बजाए बुखनि में मरूं उन लाइ सुठो आहे त असां रोडनि ते विढ़ी मरूं। दादू अवामी फोरम इहो फ़ैसिलो कयो आहे ॿ ॾींहं पहिरियां त अॼु ॾींहं खां पोइ ईअं सम्झो असांजी ही तहरीक आहे। असां अॼु जेको रैली कढी प्रेस क्लब ते ईंदासीं, उन खां पोइ मुसलसल प्रेस क्लब ते बीहंदासीं, माण्हुनि खे बाक़ाइदे आगाही ॾेई इंडस हाईवे बंदि कंदासीं कुझु ॾींहंनि में। उन खां पोइ असां नेशनल हाईवे ते वेंदासीं, लेकिन ख़ामोश न वेंदासीं। ठीकु आहे, केस थियनि, मारिजी वञूं, इहो बहितर आहे। छो जो हीअ जेका असां पंहिंजूं कुर्बानियूं बि ॾेई वियासीं, पंहिंजा सिरनि जा सौदा करे वियासीं न, इहो सोचो सस्तो आहे। पंहिंजा नसुल बचाए वञूं, पंहिंजा बचा बचाए वञूं। इन तेल जी महांगाई जे करे न काॾे निकिरी सघनि था, न काॾे अची सघनि था, न काॾे वञी सघनि था। उन पेट्रोल ऐं डीज़ल जे महांगाई जे ख़िलाफ़ु असां ही दादू अवामी फोरम दादू में एहतिजाज करे थो त ही हुकुमरान फिलफोर जेको हिननि 200-300 रुपया वधाया आहिनि, उहे पंहिंजा वापसि वठनि ऐं डीज़ल जो बि रेट वापसि कनि, पेट्रोल जो वापसि कनि। असां अवामी एहतिजाज कयूं पिया ऐं इंशाअल्लाह असां जिदोजहद खे अॻिते खणी वेंदासीं। ही जेको हथरादू महांगाई करे पेट्रोलियम जूं क़ीमतूं जेको आहे सो आसमान सां हिननि चाढ़े छॾियूं आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो अवाम हेठियों तबिको जेको आहे सो पीड़िजी रहियो आहे ऐं हू ख़ुदकशीअ जे लाइ जेको आहे सो मजबूर उनखे कयो थो वञे। पुरअमन रैली निकिरी रही आहे, उन्हनि जो इहा ई आहे घुर त जेको आहे सो क़ीमतूं जेको आहिनि सो वापसि कयूं वञनि ऐं शहरनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हर शइ वधी चुकी आहे, जंहिंमें आम महपा जूं शयूं हुजनि ऐं ॿियूं शयूं हुजनि, उहे मुकमल तौर ते वधी चुकियूं आहिनि। ऐं जेको सरकार हे जेको हिकिड़ो माण्हुनि जे मथां जेको मुआशी हिकिड़ो बम किरायो आहे, इन खां बहितर हुयो त उहो हिकिड़ो वॾो बम हणी हिन क़ौम खे ख़तमु करे छॾंदा, उहो बहितर रहंदो हो। हिते मुकमल तौर ते शयूं महांगियूं थी चुकियूं आहिनि। जेको मां पाण आबादगार आहियां ऐं ट्रैक्टर हलाईंदो आहियां। मां हिन महिल थ्रेशर जी सीज़न लॻी पई आहे, जेका 16,000 में मां जेके 60 लीटर भराईंदुसि, 32,000 में मां 60 लीटर भरायो आहियां। असीं सम्झूं था त असांजे मथां हिकिड़ो ख़ुदकुश हमिलो कयो वियो आहे सरकार जे तरफ़ां। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेको अवाम जे जेको मथां जेको आहे तेल जी क़ीमत जेका कॾहिं घटि त कॾहिं वाधि करे अवाम खे परेशान करे छॾियो अथनि ऐं हिननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वधंदड़ जी क़ीमतूं आहिनि उन ते कंट्रोल कयो वञे, जीअं अवाम सुख जो साह करे। कैमरा टीम सां गॾु अरबाब रुस्तवाणी, WTN दादू।